अस्सलाम वालेकुम। अॼु आहे सैटरडे ऐं 27 फरवरी सुबुह जा थिया आहिनि 10:30 ऐं मां पंहिंजे कमरे में बंदि आहियां ऐं छो त सुराण घर में आहे ऐं मुंहिंजी भेण बि आयल आहे त उहे ॿई ॿाहिरि वेठियूं आहिनि। असांजी कम वारी माई जेका आहे उहा कमु थी करे ऐं मां हिते कमरे में बंदि थी करे अॼु पंहिंजी सुबुह सां मां पंहिंजी शलवार सिबी आहे। ऐं हीअ वारो तव्हांखे यादि हूंदो, हीअ वारी शर्ट मुंहिंजी इन जे रए जे पलवनि ते मां आ रही ग्रे कलर जी, ग्रे ऐं सिल्वर। सो हीअ हाणे हींअर शलवार सिबी आहे छो त राति जो शादी आहे, इहो मूंखे पाए वञिणो आहे ऐं मां ईअं ई सिंपल कॉटन जा लॉन जा कपिड़ा पाए वेंदी आहियां। सो मुंहिंजो लाइट जो एतवार न हूंदो आहे, सॼे ॾींहं में इलाही ॿिया कम बि आहिनि त पहिरियों मां इहो कमु ख़तमु कयां। त सो नाश्तो वाश्तो करे रूटीन जा सुबुह जा कम करे सभिनी खां पहिरियों मां इहा सिबींदमि। ऐं उनखां अलावा ग्रॉसरी वठणु वञिणो आहे असांखे, उहो असां हमेशह महीने जी आख़िर में वठंदा आहियूं, ईअं 27-28 तारीख़ ते। सो अॼु सैटरडे आहे, तारीख़ घर में आहे त असांखे सहूलियत हूंदी त असां हुन सां गॾु हलिया वञूं। मुंहिंजी भेण बि हिन शादीअ ते ई आयल आहे, जेका अॼु राति शादी आहे असांजी फैमिली में, त इन जे करे मुंहिंजी भेण आई आहे त असां इलाही इंजॉय पिया कयूं। ऐं असां ॿई भेनर, असांजो रिकॉर्ड आहे, असां बे इंतिहा स्क्रैबल खेॾंदा आहियूं ऐं विसरी वेंदा आहियूं त हाणे ॿिया बि असांजी ज़िंदगी में कम आहिनि। सो 2.5 सालनि खां पोइ तक़रीबन असां ॿिनी ॼणनि राति जो स्क्रैबल खेॾीसीं ऐं मां हुन जा 2-3 नंढड़ा 1-2 क्लिप जेके आहिनि वीडियो जा उहो मां रिकॉर्ड करे छॾिया त मूं चयो मां तव्हां सां शेयर कंदमि। सो एॾो मज़ो ईंदो आहे, एॾो मज़ो ईंदो आहे ऐं यकीन कयो ईअं लॻे पियो दिमाग़ु ॼण फ्रेश थी वियो आहे। ॾाढो खिलियासीं, ॾाढो इंजॉय कयोसीं ऐं हमेशह अगरि उहा ई खटे वई, मां हुनखां हिका दुका काई गेम खटींदी आहियां स्क्रैबल में। कॾहिं कॾहिं लक हूंदी आहे त मां खटे वठंदी आहियां, न त मोस्टली उहो खटींदी आहे छो त उहो एॾो गौर ऐं वीचार करे लफ़्ज़ ठाहींदी आहे, मां जान छॾाईंदी आहियां बसि हाणे भई नंढो ठहियो वॾो ठहियो ठही वियो बसि जेको बि। सो बहरहाल त हाणे तव्हां उहा वीडियो क्लिप ॾिसी वठो ऐं उनखां पोइ असां वेंदासीं ॿाहिरि वञी छा कंदासीं, किथे था वञूं, या सिर्फ़ु ग्रॉसरी वठी वापसि ईंदासीं, अलाह ॼाणे, छो त प्लान चेंज थींदो रहंदो आहे। त हिन महिल ताईं जो इहो आहे सूरत हाल। सो हाणे असां तयारी कंदासीं ॿाहिरि वञण जी। हे अॼु आहे फ्राइडे नाइट ऐं मुंहिंजी भेण मां वटि आयल आहे, उहा ऐं मां असां बसि पंहिंजे तरफ़ां स्क्रैबल जा चैम्पियंस आहियूं। सो 2.5 सालनि खां पोइ अॼु असां हीअ स्क्रैबल था खेॾूं ऐं हिते ही मां रखियो आहे पेपर बि स्कोर लिखंदासीं, ठीकु आहे। असां ॿिन्हिनि जे नालनि जो जेको आहे पहिरियों लेकर इहो ॿुधाए त मोस्टली मां खटे वेंदी आहियां। सभिनि हा सभिनि चए थी मोस्टली मां खटे वेंदी आहियां। हीअ स्क्रैबल जॾहिं मुंहिंजी शादी थी तॾहिं असां वरितीसीं, त हाणे जेके स्क्रैबल मिलनि थियूं उन्हनि जूं गोटूं अहिड़ियूं कोन्हनि ऐं हिननि जा अखर मिटिजी विया त मां हिननि जे मथां मार्कर सां ॿीहर लिखिया आहिनि। ऐं हीअ स्क्रैबल जेका आहे तक़रीबन 34-35 साल पुराणी हूंदी। ऐं उनखां अलावा हे पाउच मां स्पेशली हिननि जे लाइ ठाहियो, इहो इलाही पोइ ठाहियो। सो इहो पाउच बि मुंहिंजो सिबियल आहे जंहिंमें असां स्क्रैबल जूं गोटूं रखंदा आहियूं। सो अॼु असांजो मार्को थींदो हिते ऐं मां हिनखे पहिरियों चई छॾियो आहे मां न खटींदमि छो त इलाही मूंखे प्रैक्टिस कोन्हे। अॼु असां ॿिन्हिनि जी जेका आहे जेका प्रैक्टिस कोन्हे, असां ईअं ई था खेॾूं शुगल में बसि यादूं ताज़ियूं करण जे लाइ। सो ॾिसूं था हाणे छा थो थिए। रांदि जो बोर्ड असांजी रांदि ख़तमु थी वई ऐं थोड़नि मार्कुनि सां सभिनि खटे वई हमेशह वांगुरु। सो असां ॾाढो इंजॉय कयोसीं ऐं हाणे वरी असां जेको आहे हिकिड़ी गेम ॿी था खेॾूं, हिकु दफ़ो ॿीहर उनखां पोइ बसि कंदासीं। साम्हूं मेट्रो जो बोर्ड नज़र थो अचे, पुॼी वियासीं। असां बि ॿाहिरि हा सही आहे। मुंहिंजो कम आहे ड्राइव करण, टूर गाइड न आहियां मां। पोइ तूं हलाए। ऐं असांजो पुराणो घर हितां वेझो हुयो न, हुते साम्हूं इहो आहे रम। हा रम स्क्वायर। हा छा कंदासीं उहो किराए जो घर हो, को असां ज़ाती न हो। कोई थांव न ॾिसंदो, कोई थांव जे सेक्शन में न वेंदो, कोई थांव ॾिसी आऊं ऐं दाऊ न भरींदो। सही ॻाल्हि आहे न, तव्हांजे घर में थां ई कोन्हे खाइण लाइ वीचारियूं।
थाम थोड़ी खाइबा आहिनि थावण में खाइबो आहे। अच्छा बाबा हाज़िर हीअ प्यारी विच में छा हे अची वई असांजी ट्रॉली। बस इश्तिहार पढ़ंदा हलो न असां मेट्रो मां निकिरी आया आहियूं। असांजी ग्रॉसरी वठिजी वई जेका बि ज़रूरत जी शयूं हुयूं ऐं हाणे असां वञूं था लकी वन मॉल ईअं ई शुगल में छो त मुंहिंजी भेण आई आहे उनखे घुमाइण फर्ज़ु हूंदो आहे ऐं सुराण जी अचानक स्कूल खां मोकल थी वई त हाणे उहे ॿई ॼणियूं ॾाढी ख़ुशि आहिनि प्लस मां बि ख़ुशि आहियां। अचानक मोकल हा अचानक मोकल अचानक दे माईअ जा पैसा बची विया। सभिनि जी ज़िंदगी अदा हुन ॿार खे त इन्वॉल्व न कजे न हुन में। कहिड़ी ख़बर पीउ वरी पंहिंजा ख़्यालात पियो ॿुधाए बारे बारे में। छा थींदो मुस्लमान थींदो कुझु ॿियो थींदो वो मुस्लिम न आहे छा माई? हाँ इस्माइली है ना मतियाज हाँ। क्या नहीं करूंगी पा इम्तियाज हाँ मतियाज सभु पंहिंजा मास्क पाए छॾिजो जॾहिं ज़ाहिरी ॻाल्हि। वेझो हुजो लकी वञे वेझो वो असां हाईवे खां ईंदा आहियूं न लकी ये देखो मेरी शादी का सामान जा रहा है सामने से। बस न न कुर्सियूं आहिनि। हे दुकान जो सामान शादी की कुर्सियां नहीं लगती एतिरियूं लॻंदियूं आहिनि कितने लगती है क्या More power to you नाज़रीन। सभी होश में अच। गाड़ी पे लिखे हुए अच्छा नाज़रीन में लिखे हुए नजरीन इस बात पारो के सर सर बटी चवंदो न मूंखे नजरीन नाज़रीन हाँ टुनाइट लकी ऑन टुनाइट शादी ये यार था जुलू था खाऊं वडो चो सुभान अल्लाह ये डेली गामा नहीं ॻाल्हाईंदो आहे न अच्छा अच्छा हेठ है बहुत सुभान अल्लाह न न अॼु फ़र्क़ु साफ़ ख़बर पवंदी मुंहिंजे रोज़ वारे व्लॉग में अॼु वारे व्लॉग में। हिते हीअ एग्ज़िबिशन लॻल आहे इकेबाना जी जैपनीज़ जेको आहे गुलनि जो अरेंजमेंट जो आर्ट वाह ज़बरदस्त। हिननि खां असां परमिशन वरिती आहे हिननि चयो त भली तव्हां पिक्चर्स कढी सघो था। वाह वाह दिल उशाक की ख़बर लेना फूल खिलते हैं इन महीनों में ब्यूटीफुल। ही ॾिसो मटीरियल ॾिसो न जेके हिननि सेट कयो अरेंज कयो वंडरफुल। ख़िज़ां की रुत में लम्हा ए जमाल कैसे आ गया ये आज फिर सिंगार का ख्याल कैसे आ गया परवीन शाकिर जो शेर भी लिखियल आहे। ख़ूबसूरत अरेंजमेंट्स आहिनि माशाल्लाह। मुंहिंजो नालो बि लिखियल आहे ॾिसो नसरीन जेको गुल जो नालो हूंदो आहे। है रंग लाला वो गुले नसरीन जुदा जुदा हर रंग में बहार का असबात चाहिए ब्यूटीफुल। सो ॾाढो मज़ो आयो। हिननि खां असां परमिशन वरितीसीं त असां हिननि जी वीडियो ठाहियूं या असां हिननि जा फ़ोटोज़ कढूं त हिननि असांखे ख़ुशी ख़ुशी इजाज़त ॾिनी आहे ऐं असां बि ख़ुशी ख़ुशी जेको आहे सुराण अलॻि थी फ़ोटोग्राफी करे ऐं मां अलॻि। हिते बि ॾिसो हिननि केॾो सुहिणो थो लॻे। हिन नेट में हिननि हे सना सना बंच डेकोरेट कया आहिनि ख़ूबसूरत पूरो परे परे ताईं आहे पर हाणे मां सिर्फ़ु इहे ई थी हिननि जा भरियां। वाह वाह हे त सिंपल ऐं एलिगेंट पाइन कोन्स मां वटि इलाही सारा पिया आहिनि। इहे वॾा बि पिया आहिनि ऐं हे नंढड़े वारे साइज़ में बि पिया आहिनि। सो बसि सोचां थी त कुझु अहिड़ो अरेंजमेंट मां बि कयां। हे त ॾाढो वॾो आहे ज़ाहिर मां टेबल जे लाइ सिर्फ़ु अरेंज कंदमि ऐं हे त कंहिं वॾे कॉरिडोर में पैसेज में अहिड़ियुनि जायुनि ते हिननि खे जेका हुजणु खपे। शाइरियूं बि पढ़ो न हसीन 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 मां त बसि वाह वाह आर्टिस्टिक माइंड माण्हू अहिड़ा कम करे सघंदा आहिनि। ऐं हिते कुझु पथरनि जी जेका आहे डेकोरेशन आहे इहा बि वाह वाह ख़बर अथव मूंखे पथर केॾा वणंदा आहिनि। वाह 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 ऐं हीअ असली जेको आहे हिन में लोटस हे लीफ तव्हांखे नज़र था अचनि हिननि जूं मुखड़ियूं मुरझाइजी वियूं आहिनि पर ज़बरदस्त
दिलि ख़ुशि थी वई आहे हाणे एसि ताईं अची वई आहियां त थोरो अॻिते बि तव्हांखे कुझु ॾेखारियां ऐं ॾिसो सुकियूं काठियूं ऐं ताज़ा गुल पन ऐं डिफरेंट मटीरियल्स थोरो साइड ते तारीफ़ हे ॾिसो ऐं हे जेके रोल थियल तव्हां ॾिसो था न हे रंगीन इहे मूंखे लॻे थो जेको भुटे जूं खलूं आहिनि या के पन आहिनि जेके हिननि वेढ़े ऐं पोइ सुकाया आहिनि ऐं पोइ पेंट कया आहिनि बाबा वाह वाह बसि हेॾे सुराण बीठी आहे इहा अलॻि थी पंहिंजा फ़ोटोज़ कढे हे मुंहिंजी भेण ऐं तारिक जेको आहे पाण में कचहरी था कनि ऐं हे सेल लॻल हुई सो असां अनलिमिटेड जूता वरिता आहिनि टिनी माउ धीउ भेण इहा असांजी शॉपिंग आहे हिनमहिल ताईं जी ऐं हिकिड़ो हे सिल्वर मूंखे ॾाढो वणियो हे सॼियूं काठियूं सुकल शाखूं सिल्वर पेंट थियल आहिनि ऐं उन में जेको आहे फ्रेश ई गुल विधल आहिनि ज़बरदस्त ऐं सभिनी सां जेको आहे उन आर्टिस्ट जो नालो बि आहे ऐं उन सां गॾु कुझु न कुझु शाइरी गुल ॾिसी माण्हू उअं ई शाइर थी वेंदो मां त थी वञा घटि में घटि आमद थियणु शुरू थी वेंदी तमामु सुहिणा हसीन हसीन पहिरियों मुंहिंजो इरादो न हो त मां हिननि जी एॾी वॾी वीडियो ठाहींदमि पर पोइ जीअं जीअं वेझो ईंदी वियमि ॾिसंदी वियमि त बसि मुड़ी न सघियमि मां हिते ई बीठी आहियां वीडियो थी ठाहियां ऐं तारीख़ वियो आहे अंदरि हिनखे हितां कुझु खपे थो कोई वॉलेट ॾिठो अथई उहो चेक करणु वियो आहे सो वणंदुसि त वठी बि ईंदो तेसि ताईं मां हिते बीह कुझु रिकॉर्डिंग थी कयां सभिनी ने सुराण पंहिंजे कंहिं कम सां वयूं आहिनि कुझु वठणु जेसि ताईं उहे मोटी अचनि सो मूं सोचियो त हितां जो थोरो व्यू जेको आहे रिकॉर्ड करे वठां मां हिते वीडियो टाइम थियो आहे 2 तक़रीबन थियण वारा आहिनि ऐं असांजो मानी पचाइण जो को इरादो न आहे असां हिते ट्राई था कयूं किथे अंदरि वेहण जी जाइ मिली वञे जिते त मिड़ई लंच थोरो ॿाहिरां करे वञे कॾहिं कॾहिं तारीख़ पुछी निकितो हाणे ॿुधाईंदो त छा सीन आहे छा थियो हलो ओ वाह ॿुधो अॼु अगरि असांजे नसीब में मानी हूंदी त ज़रूरु मिलंदी न त घर वञी वरी घर जी मानी न खाइणी पए हा छो त चाइनीज़ ते छॾियनि थो ॿिया ऑप्शन जेके आहिनि ज़्यादा थी विया हा सही आहे यानी असां चांवर था खाइणु चाहियूं उहो बि बिरयानी न पहिरियों ॾिसी अचे न अगरि हिते वेहण जी आहे गुंजाइश या इजाज़त चऊं खणी असां हिते रेस्टोरेंट ते आया आहियूं अंदरि फस्ट क्लास माहौल लॻो पियो तो असां इख़लाक़नि बि जेको मुरवतनि बि इंसाफ़ में कुझु न बचायो शदीद इंसाफ़ कयोसीं सो हाणे असां मानी इंतज़ारु था कयूं इहो बसि ईअं इनखे चइबो आहे हियांझल कईसीं ऐं माहौल अहिड़ो आहे जो सफ़ा आस्ते तूं ॻाल्हाए सघिजे ज़ोर सां नथो ॻाल्हाए सघिजे असांजी ख़ाली प्लेटूं मानी जे इंतज़ार में ॾिसो मिर्चनि वारी चटनी ठहियल आहिनि ऐं खटी आहे न कोई टेस्ट न अथसि मिर्च बि न अथसि माना पाणी अथसि ऐं रंग अथसि हा मिर्च बि न अथसि पोइ खाए छो थी चटनी आहे न
हिन महिल थिया आहिनि 4 शाम जा ऐं असां हाणे बिल्कुलु घर में एंटर थिया आहियूं। हीअ असांजी जेका बि ख़रीदारी आहे उहा हर पासे फैलियल आहे, त असां हाणे पहिरीं साह पटींदासीं, पोइ सामान खे टिकाणे हणंदासीं। थी आहियां तयारु, वञा थी शादीअ में। रात जा 8 थिया आहिनि ऐं हे सुबुह जो मां सलवार सिबी ऐं ही रओ ऐं शर्ट तव्हांखे यादि हूंदो। ऐं मां पंहिंजे हिन सादगीअ में ॾाढी ख़ुशि हूंदी आहियां ऐं मां पाण खे इलाही स्पेशल थी सम्झां हिन महिल, त मां ॾाढी सुठी लॻंदी हूंदमि। सो असां हाणे शादीअ में था वञूं। व्लॉग तां जेको आहे मां मोकिलायां थी, छो त असांखे जल्दी आहे, अॼु टाइम बि न मिलियो, 4-5 कलाक घर खां ॿाहिरि गुज़ारियासीं। सो इंशाल्लाह सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, तेसिताईं अला भाई।